पाकिस्तान में एक माफिया मौजूद है जेका तरक्की नथी चाहे। फौज कंहिं सियासी सोच ग्रुप या पार्टी के खणी अॻिते न हली रही है। फौज हमेशा मुल्क जी तरक्की के अॻिते खणी हली है। मुआशी सिक्योरिटी पाक फौज लाइ वॾो चैलेंज है। अवाम जी ताक़त सां मौजूदा चैलेंजिस ते कंट्रोल करे वठंदासीं। पाक फौज अवाम लाइ समाजी मुआशी मंसूबन में भरपूर नमूने हिस्सो वठी रही है। फौज कोशिश करे रही है त गैर कानूनी वापार के बंद कयो वञे। ईरान में जेको तेल अचे तो उनजी परमिट या FC नथी रही। 9 मई बाबत फौज के मौक़िफ़ में का भी तब्दीली नाहे आई ऐं न ई ईंदी। को शख्स मुल्क खां ॿाहिरि वेही फौज खिलाफ़ प्रोपेगेंडा कंदो त उन खिलाफ़ कार्रवाई कंदासीं। DG ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी की प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण त कलदम TTP के फितनल ख़वारिज के नाले से नोटिफाई किया वियो। दहशतगर्दी के नासूर के ख़ात्मे के लिए 100 खां वधीक ऑपरेशन्स करे रहा आहियूं। 15 ॾींहनि दौरान ऑपरेशन्स में 45 दहशतगर्द मारिया विया। दहशतगर्दी के खिलाफ असानी कामयाब जंग आखिरी दहशतगर्द और उनसां गंढियल दहशतगर्दी के खात्मे ताईं जारी रहंदी। KP ऐं बलूचिस्तान में तालीम की फराहमी लाइ जामे कदम खया विया आहिनि। पाक फौज ख़ासि ध्यानु KP जे ज़िम थियल ज़िलनि ऐं बलूचिस्तान के मुतासिर इलाइक़नि में ॾेई रही है। यौम इस्तेहसाल के मौके ते पैगाम ॾियणु चाहियूं था त पाक फौज हक़नि जे हासिलात जे मुनसिफ़ानी जिद्दोजहद में वालारिल कश्मीर के बहादुर अवाम सां गॾु बीठी आहे। बांग्लादेश में अवामी एहतजाज रंगला थो। पुरतशद्दुद मुज़ाहिरनि ऐं फौज जे दबाव खां पोइ वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। मुल्क छॾे फौजी हेलीकॉप्टर ज़रिए भारत रवानी। भारतीय मीडिया मूजिब हसीना वाजिद भारत बदिरां बेलारूस वञी रही आहे। वज़ीर आज़म जे इस्तीफ़ा खां पोइ बांग्लादेश जी फौज इक़्तिदार संभाले वरितो। मुल्क में सियासी जमायतुनि सां सलाह मशवरा करे उबूरी हुकूमत ठाही वेंदी। सियासतदाननि सां मखलूत हुकूमत ठाहिण लाइ ॻाल्हायो आहे। बांग्लादेश में समूरा फ़ैसिला फ़िलहाल फौज कंदी। अवाम जा समूरा मुतालबा पूरा कया वेंदा। मुल्क में पुरतशद्दुद एहतजाज ऐं मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाइण सां को बि फ़ाइदो न थींदो। अवाम असांजी मदद करे ऐं पुरअमन रहे। मुल्क में जेको कुछ भी थियो उनजो अज़ालो कयो वेंदो। बांग्लादेशी आर्मी चीफ वक़ार ज़मा जो क़ौम खे ख़िताब। बांग्लादेश के मुख़्तलिफ़ शहरनि में हज़ारे शागिर्दनि जे एहतजाजी मुज़ाहिरनि दौरान पुलिस सां चकरनि में 300 खां वधीक माण्हू मारिजी विया ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया। मुल्क में कर्फ्यू लगाए इंटरनेट सर्विस भी मुअत्तल कई वई हुई। वालारिल कश्मीर की ख़ुसूसी हैसियत के ख़त्म करने वाले भारत के गैर कानूनी कदम के 5 साल मुकम्मल। अॼु सॼे मुल्क में यौम इस्तेहसाल कश्मीर मल्हायो पियो वञे। सिंध समेत सॼे मुल्क में कश्मीरियुनि जे हक़ में रैलियूं कढी तक़रीबूं मुनक़िद कई वयूं। कश्मीरियुनि सां हिकिड़ो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो कश्मीरी अवाम जे बेमिसाल हौसले हिम्मत ऐं बहादुरी के सलाम पेश। आज़ाद कश्मीर कानून साज़ असेंबली के ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो आहे त वालारिल कश्मीर में ज़ालिमाननि क़दमनि सां उतां जे अवाम जूं ज़िंदगियूं ज़हर बणिजी वयूं आहिनि। 77 सालनि खां कश्मीरियुनि सां ज़ुल्म कयो पियो वञे। 5 अगस्त 2019 ते कश्मीरियुनि खां हक़ खसिया विया। कश्मीरियुनि खे हक़ मिलण ताईं पाकिस्तान हिमायत जारी रखंदो। भारत 5 अगस्त 2019 जे हिक तरफ़े ऐं गैर कानूनी उपाउनि खे वापसि वठे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त भारत वालारिल कश्मीर जी तकरारी हैसियत कमज़ोर करण लाइ 5 साल अॻु हिक तरफ़ो ऐं गैर कानूनी कदम खयो। आलमी बिरादरी सलामती काउंसिल जे ठहराउनि ते अमल लाइ बि भारत ते ज़ोर भरे सॼी दुनिया साम्हूं भारत जो चहिरो वाइखो कयो वेंदो। कश्मीरियुनि जी इख़लाक़ी सियासी सिफ़ारती हिमायत जारी रखी वेंदी। भारत जे दाख़िली कानून साज़ी कश्मीरियुनि जी जिदोजहद खे दॿाए नथी सघे। आलमी बिरादरी सलामती काउंसिल जे ठहराउनि ते अमल दरामद कराए। वालारिल कश्मीर से भारत के गैर कानूनी कब्जे जो को जवाज़ ना है। आज़ादी बुनियादी हक़ है। असां उन सां गॾु बीठा आहियूं। वालारिल कश्मीर से जेको बिना जवाज़ भारती कब्ज़ो है उनजो ख़ात्मो असांजो मिशन है। कश्मीर बाबत वफ़ाक़ी वज़ीर अमीर मक़ाम ऐं इतलात वारे वज़ीर अता तारड़ की गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। अता तारड़ चयो त गॾियल क़ौमुनि जे ठहराउनि मूजिब कश्मीरी अवाम जे हक़नि जे लाइ कोशिशूं जारी रखंदासीं। पाक फौज जो यौम इस्तेहसाल ते वालारिल कश्मीर जी बाहिमत अवाम सां यकजहती जो इज़हार। ISPR मूजिब चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी फौजी सरबराहानी हथियारबंद फौज कश्मीरी अवाम सां यकजहती जो इज़हार कयो ऐं चयो त कश्मीरी अवाम जे जाइज़ हक़नि जी वाज़े लफ़्ज़नि में हिमायत करियूं था। भारतीय फौज जो इंसानी हक़नि जूं भनकड़ियूं ऐं फौजी घेरे वारा कदम मुज़म्मत जोगा आहिनि। खिते में जटादार अमन इस्तेहकाम तकरारी कश्मीर जे गॾियल क़ौमुनि जे ठहरान ऐं कश्मीरी अवाम जी ख़्वाहिशुनि मुताबिक़ हल सां ॻंढियल आहे।
नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं वफ़ाक़ी वज़ीर अमीर मक़ाम जी अॻवानी में इस्लामाबाद में परॾे ऑफिस खां डी चौक ताईं यौम इस्तेहसाल कश्मीर रैली कढी वई। इसहाक़ डार चयो आहे त 5 साल अॻु भारत वालारल कश्मीर जो स्टेटस ख़तमु कयो। भारत जे गैर क़ानूनी क़दमनि खे दुनिया क़बूल नाहे कयो। इस्लामी मुल्कनि जी तंज़ीम OIC में इस्लामोफोबिया बाबति आवाज़ उथारियो वियो। भारत वालारल कश्मीर में जबर ऐं बर्बरीअ जी इंतहा करे छॾी आहे। भारत कश्मीरियुनि खे हक़ ॾियारण ऐं ख़ुदि इरादियत में मुकमल नाकाम थी चुको आहे। आर्टिकल 370 ऐं 35A खे ख़त्म करण सां भारत पैगाम ॾिनो त हू रियासती ज़ुल्म ते यकीन रखे थो। भारतीय क़दमनि जो मक़सदु कश्मीरियुनि खे अक्सरियत मां अक़लियत में तब्दील करणु आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो यौम इस्तेहसाल कश्मीर बाबति पैगाम।